सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। नाम ध्यान यानी सच्चा साईं जो नाम ऐं ध्यान हुजे। नाम जो मकसद आहे विश्वास, यकीन, भक्ता, शक्ति ऐं ध्यान जो मकसद आहे उन्हीं मालिक जी रहमतुनि गुणनि चङाइनि खे पंहिंजे जीवन में भारण। छाकाणि त असां जंहिं दौर मां गुज़री रहिया आहियूं उहो कलयुग जो दौर आहे। कल मीन्स झगड़ो, विषाद, निफरत, हसद, साड़, जलन। असां थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते अहिड़ा त थी वेंदा आहियूं जो न सिर्फ़ ॿाहिरि पर ॿाहिरि खां कई गुना वधीक असांजो अंतर साड़ ऐं जलन शुरू थी वेंदी आहे। ऐं उन्ही में असां थोड़ी ॻाल्हि खे वठी करे पंहिंजो पाण खे साड़े करे पूरो करे रखंदा आहियूं। असां कंहिं ॿी ॻाल्हि खे सम्झण जे लाइ तयारु न हूंदा आहियूं पर पंहिंजे अंदर ऐं ॿाहिरि खे पचाईंदा रहंदा आहियूं। तंहिंजे करे वो चयो वेंदो आहे त जंहिं दौर में असां गुज़रूं था हक़ीक़त में कलयुग जो दौर यानी निफरत, ब्याई, साड़, जलन, क्रोध ऐं झगड़े जो दौर आहे। ऐं उन कलयुग जे दौर में हिकिड़ो नाम ध्यान हिकु अहिड़ी चीज़ आहे जेका नरसिंह जो रूप धारण करदी आहे। नाम ध्यान जीवन में ईंदो आहे, सकून संतुष्टि ईंदी आहे, पंहिंजो पाण खे सम्झण ईंदो आहे, पंहिंजो पाण खे संभारण ईंदो आहे। त पोइ कलयुग हर कश्यप वांगुरु हूंदो आहे जेको सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ, पंहिंजी सोच जे लाइ, पंहिंजे स्वार्थ जे लाइ कुझु बि करे गुज़रे। ऐं पोइ हू उन कलयुग खे रोके रखंदो आहे ऐं उनखे ख़तमु कंदो आहे। ऐं रोकींदो ऐं ख़तमु बि उनखे विच द्वार ते कंदो आहे, विच दरवाज़े ते। यानी न अॻियों जो छॾींदो न पोयों जो छॾींदो। असांजी निफरत, साड़, जलन, कल, क्रोध खे मालिक जो नाम ध्यान उहो समाप्त करे रखंदो आहे, असां ताईं पहुचण ई न ॾींदो। ऐं उन नाम ध्यान खे जपण, पाइण ऐं पिराइण वारा उहे हक़ीक़त में प्रहलाद समान हूंदा आहे। छाकाणि
तो जेको जपींदो, जेको विश्वास रखंदो, जेको यकीन रखंदो, जेको उनखे पंहिंजे जीवन में अपनाईंदो, उहो ई अहिड़ी हालत में पंहिंजो पाण खे बचाए सघंदो। जेको पंहिंजो पाण खे कंट्रोल कंदो, संभालींदो ऐं संभाले करे हलंदो, उहो ई पंहिंजो पाण खे कुझु संभाले सघंदो।